नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में खबर ॾींदा हलूं त मटियारी में डिस्ट्रिक्ट एंड सेशन कोर्ट सगोरी में कबीर जी रवासण ज़ायदा पुछियो अगवा ॼाणायल नारी जी दरख़्वास्त दाख़िल करण खां पोइ डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जावेद कीरियो पारां ॿिन्ही वकीलनि जा दलील ॿुधण खां पोइ फरियादी महमूद खान पुछियो पारां दाख़िल करायल 22 AB खे न ॿुधण जोॻो करार ॾेई रद्द करे छॾियो। जॾहिं त इल्ज़ाम हेठि आयल रज़ा मोहम्मद पुछियो राजू पुछियो खे आजो करार ॾेई छॾियो। जॾहिं त जवाबदार धुर पारां हाणे कोर्ट जो नाले वारो वकील ज़ीशान बशीर चांडियो खे केस मां आजो ईंदड़ जवाबदारनि खे रज़ा मोहम्मद ऐं राजू पुछियो तरफ़ां ख़ुशी में पैसनि जा हार पाराए मिठाइयूं पिणु विरायूं वयूं। इन मौक़े ते हाई कोर्ट जे नाले वारे वकील ज़ीशान बशीर चांडियो जो चवणु आहे त फरियादी पारां कूड़ो केस दाख़िल करायो हो। कोर्ट सगोरी जे फ़ैसिले मां मुकमल मुतमइन आहियूं। असांखे इंसाफ़ मिलियो आहे, असीं हक़ ते आहियूं, का बि किथे केर बि अगवा नाहे थियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।